काती आतम इंसान जो पंज माण्हू भी कतल थियनि था पिया, ॾाढा माण्हू भी कतल थियनि पिया, ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो अवाम भी परेशान आहे, अवाम छिती थी आहे जी, छा करे सघंदा आहियूं। बसि उहो त मथे अफ़सर इलाइक़ो त ॿुधा सुठो अफ़सर अचे जेको असां मां त अॼु बि पेश पवण लाइ तयारु आहियां, पूरी अवाम खे पूरी बिरादरी जेकी बि मुंहिंजी शहर क़ौम आहे को अफ़सर सुठो हुजे, को जेको आहे देश बि सुठो लॻे, DIG चङो लॻे, उनमें जेको आहे असांखे फ़ौज जो हथु हुजे या जेको आहे जज साहिबान जो सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर अचे त असां पेश पवण लाइ तयारु आहियूं। तकरार ख़तमु कयो वञे त अॼु बि असां कोर्ट में पेश पवण लाइ तयारु आहियूं। इन जे करे मां सियासी समाजी अॻवाननि खे जेके ज़िले घोटकी जा आहिनि, जेके सिंध जा ख़ैर ख़्वाह आहिनि, उन्हनि खे चवां थो जीअं जमियत उलमा इस्लाम जो राशिद महमूद सुमरो साहिबु आहे या जेके ॿिया अमीर आहिनि, जेकॾहिं विच में पवनि त अमुन ऐं ठाह अॼु बि थी सघे थो। हिते ख़ासि तौर ते हूं त जहिड़ा घणा आहिनि पर ख़ासि तौर ते क़ौमूं आहिनि, हिकिड़ा सीलरा ऐं ॿिया दौंदू बिरादरी जो सरदार जेको हाणे मरहूम फौत थी वियो आहे, मीर मंज़ूर ख़ान पंवर, जंहिंजो मूंखे दिली तरह ॾुख पहुतो आहे, सदमो रसियो आहे, जंहिंजे फौत थियण सां, जंहिंजे हिन जहान मां लाॾाणे थियण सां सॼी सिंध जो नुक़सानु थियो आहे। अलाह साईं मीर मंज़ूर पंवर खे त जन्नत में जाइ ॾींदो, अलाह साईं हुन जे पुटनि खे हिमत ऐं हौसलो ॾींदो